बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलाम दोस्तों। तव्हां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम ऐं आउं आहियां मीर मुस्लिम। अॼु जी पंहिंजी जेको वीडियो आहे हुनजो उनवान बि आहे लतीफ़ शनासाई सां ई मुतालिक़ आहे। त शाह लतीफ़ जी शाइरी ऐं अॼु जो जेको नौजवान अॼु जो जेको नौजवान आहे उहो शाह लतीफ़ जी शाइरी मां कहिड़ियूं शयूं हासिलु करे सघे थो। इन जे बारे में इंशाल्लाह अॼु पाण वीडियो ठाहींदासीं। अच्छा, अॼु जी जेका टॉपिक आहे हुन में जेके आहिनि त हिकिड़ो त जे दौर में पाण रही रहिया आहियूं पोस्ट मॉडर्निज़म। थोरी सी जी वज़ाहत कंदासीं त इहो पोस्ट मॉडर्निज़म आहे कहिड़ी शइ। छा जी उन खां पोइ जेको आहे सो शाह साहब जी जेका शाइरी आहे उनजी ख़ुसूसियतूं आहिनि। पोइ शाह साहब जी शाइरी मां जेके टॉपिक्स पाण खे सिखण खां मिलनि था अॼु जे नौजवान जे लाइ, हुन में इश्क आहे, ग़ैर मामूली अज़म आहे, अणखुट ऐं मुसलसल जिदोजहद आहे, अहिड़े तरीक़े सां बहादुरी आहे, तनक़ीदी सोच आहे, पंहिंजो पाण खे ॿीहर ठाहिणु आहे। त इहे ॿ टे ॻाल्हियूं आहिनि जिन खे पाण खे जेको सो अॼु कोशिशि कंदासीं त 5 खां 10 मिंटनि जी वीडियो में कवर अप करे वठूं। त सभिनी खां पहिरीं पाण इहा ॻाल्हि कंदासीं त पाण हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु जेको आहे शाह साहब जी शाइरी ते रिवायती तौर ते तजियो करणु कोन्हे को। त शाह साहब बेसिकली सूफ़ी शाइर आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तसवुफ़ जा तमामु घणा जेके आहिनि से हुन में आहिनि शयूं। त केरु जेकॾहिं उहो तसवुफ़ जो उन मां दर्स हासिलु करणु चाहे त को इख़्तिलाफ़ु कंदो करे सघिजे। पर जेका मुंहिंजी पंहिंजी सोच आहे उहा इहा आहे त जेको अॼु जो नौजवान आहे, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तसवुफ़ त पंहिंजी जॻह ते ज़रूरत आहे, बेशक हुन में त को नो डाउट। त अॼु जे दौर में बि पाण खे तसवुफ़ जी ज़रूरत आहे, पर अॼु जेको दौर आहे पोस्ट मॉडर्निज़म आहे। हिन जा त कुझु फ़ाइदा आहिनि, कुझु नुक़सान आहिनि। फ़ाइदा त इहे आहिनि त ॾिसो अॼुकल्ह ग्लोबलाइज़ेशन आहे। तव्हां जेको सो मालूमात ते रसाई जेका आहे केतिरो आसान थी वई आहे। इंटरनेट जे ज़रिए तव्हां सॼी दुनिया जी ॼाण जेको आहे सो हासिलु करे सघो था। इहे त कुझु फ़ाइदा हुआ त तव्हां सॼी दुनिया जा हाल अहवाल जेको आहे घरु वेठे हासिलु करे सघो था। इन जे बरक्स अॼु जे दौर जूं जेके ॾुखियायूं आहिनि उन्हनि मां त जाम सारी ॾुखियायूं आहिनि जेका आउं ॻाल्हि कंदुसि, ॿ ॻाल्हियूं कंदुसि। त हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त ज़हनी इंतिशार तमामु घणो आहे। मादियत परस्ती आहे, हर शइ मौजूदु आहे, हर सहूलियत हासिलु आहे, पर ज़हन खे को सुकून हासिलु कोन्हे को। इंतिशार आहे, इंसानु पंहिंजो पाण में हिकिड़ो अकेलो आहे, विॻाइणो आहे। सो अॼु जे दौर जे नौजवान जे लाइ जेको आहे सो ज़हनी इंतिशार जो मसइलो, इश्क जी खोट आहे। असली इश्क जेको आहे, हक़ीक़ी इश्क आहे, उन खां अॼु जो जेको नौजवान आहे उहो ना आशना आहे। त इहो त थोरो पोस्ट मॉडर्निज़म जी ॻाल्हि पाण कईसीं। शाह साहब जी जेका शाइरी आहे उनखे उनजे बारे में इहा ॻाल्हि चवंदुसि त शाह साहब जी जेका शाइरी असां महदूद कोन्हे का। हू सिर्फ़ु नौजवान खे मुखातिबु कोन थी करे, बल्कि हू त सभिनी जेके तबिकनि जा जेके माण्हू आहिनि उहे शाह साहब जी शाइरी त सॼी इंसानियत जे लाइ आफ़ाक़ी शाइरी आहे। त शाह साहब जी जेका शाइरी आहे उन मां जेके पाण खे जेके सबक़ मिलनि था। ॾिसो शाह साहब जी शाइरी जो मक़सदु जेको आहे, पोइ वीडियो में मूं इहा ॻाल्हि पे कई त शाह साहब जेके आहिनि उन दौर जी पैदावार आहिनि जंहिं दौर जो जेको सियासी पस मंज़र आहे। मूं पोइ वीडियो में ज़िक्र कयो आहे, जेकॾहिं कंहिंखे ॾिसणो हुजे त मूं इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त सिंध में अरबोननि तरखाननि जो दौर हो 200 सालनि ताईं। तमामु घणी जेका आहे सो ज़ुल्म ऐं जबर जो उहो माहौल हो जंहिं मां शाह साहब उभरिया हुआ। त शाह साहब जो जेको सॼी हुननि जी जेकी शाइरी जो जेको मक़सदु आहे उहो आहे हिकिड़े आदर्शी इंसान जी तश्कील। हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेको पंहिंजे ज़माने खां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे शाइर जेके हूंदा आहिनि न तख़यलाती हूंदा आहिनि। इहा बि ॻाल्हि मूं कोई पंहिंजी वीडियो में ॻाल्हि कई हुई त शाइरनि जो जेको हुस्न हूंदो आहे हुन में तमामु घणी मुबालगा वाराई हूंदी आहे, जाम सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। त शाह साहब जी शाइरी जो मक़सदु आहे उहो हिकिड़े आदर्शी इंसान जी तश्कील आहे जेको जीनियस आहे, जेको रिवायती कोन्हे को, जेको सतही कोन्हे को, जंहिंजी सोच जेका आहे सतही कोन्हे। हू पंहिंजे ज़माने खां सवाल थो करे, पंहिंजे ज़माने खां हटी करे हू पंहिंजो ज़मानो ठाहिणु थो चाहे। त शाह साहब जो जेको आदर्शी इंसानु आहे उन जे बारे में अच्छा, शाह साहब जी शाइरी मां जेके सबक़ हासिलु थियनि था अॼु जे नौजवान जे लाइ, इश्क ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो को मक़सदु, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सुर कल्याण, सुर यमन कल्याण, ससुई पनू जो वाक्य, जेके बि शाह साहब जा किरदार आहिनि उन्हनि जो जेकॾहिं मेन तव्हां पैगाम ॾिसंदव त उहो इश्क आहे। ऐं इश्क जो मतिलबु उहो कोन्हे फिज़िकल इश्क जेको इश्क मजाज़ी आहे, बल्कि जेकॾहिं को माण्हू पंहिंजे कंहिं मक़सद सां सिंसियर थिए थो, कमिटमेंट करे थो, त उहो बि हिकिड़ो इश्क आहे।
ऐं जेसीं ताईं पाण कंहिं बि कम सां एतिरे हद ताईं सिंसियर नथा थियूं जो हुनखे पाण चऊं त इश्क नथा करियूं, त तेसीं ताईं पाण जेको आहे सो हुन शइ खे हासिलु कोन था करे सघूं। छा साहिबु ईअं चई रहिया आहिनि, हिते थोरो हिकिड़ो कोट कंदासीं त महरूम थी मरी विया माहिर थी न मुआ, महरूम थी मरी विया माहिर थी न मुआ। त जेके ॿी ॻाल्हि इहा त ग़ैर मामूली अज़्म, शाह साहिब जी शाइरी मां असांखे हिकिड़ो आउट क्लास अज़म ॾिसण में थो अचे, ग़ैर मामूली अज़म ॾिसण में थो अचे। जेके पाण ॾिसूं था हीअ जेका दुनिया आहे न, दुनिया बि अॼु हिते कीअं पहुती आहे। हिकिड़ा माण्हू आहे जेके निज़ाम सां मुतमइन कोन आहे, हुननि पंहिंजूं तख़लीक़ात कयूं, ईजादात कयूं, ऐं पोइ हिकिड़ा ग़ैर मामूली हुननि कमु कयो जंहिंजी वजह सां पाण हिते हेसिताईं दुनिया पहुती आहे। ऐं दुनिया बि ग़ैर मामूली माण्हुनि जी आहे, त ग़ैर मामूली कम जे लाइ ग़ैर मामूली अज़्म जी ज़रूरत आहे। जेके भई अणखुट मुसलसल जिदोजहद आहे। शाह साहिब जी शाइरी में तव्हां ॾिसो था, ससुई आहे, पनू आहे, इहे केतिरा मुतहरिक आहिनि, मायूस कोन आहिनि। चवंदा त विरची न वेठी, जा 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 हुई जीअरी विरची न वेठी। त शाह साहिबु ससुई जे बारे में चई रहिया आहिनि त इहा कहिड़ी हालत आहे त ससुई खे जेको आहे सो सोड़ी खे जेको आहे सो इहे कैफ़ियतूं आहिनि, पर हू विरची न वेठी आहे। विरची न वेहणु मतिलबु बसि करे न वेहणु, मायूस कोन्हे का, कोशिशि करे रहिया आहिनि। सुर सामूंडी जा किरदार तव्हां ॾिसी सघो था, त उन्हनि में पाण ॾिसूं था त चवनि था शाह साहिबु त पंहिंजी हदुनि मां निकिरी करे दुनिया खे ॾिसणु घुरिजे, पंहिंजे मक़सदनि खे हासिलु करणु घुरिजे। अलहमदिल्ला अॼु काफ़ी सिंध जा जेके आहिनि जाम सारा माण्हू उहे सिंध खां ॿाहिरि निकिरी करे बि ॾिसनि पिया दुनिया। अच्छा, हिकिड़ो शेर हिते आउं अर्ज़ु कंदुसि, हिकिड़ो बल्कि ॿ शेर। खारे खेड़ा, खारे मां मुराद हिते आहे समुंड, ऐं समुंड हिकिड़ो सिंबॉलिक हिकिड़ी ॻाल्हि कई वई आहे। त मतिलबु समुंड खे बि जेकर तव्हां एक्सप्लोर करणु चाहियो था, समुंड में जहाज़ लाहिण या समुंड उजागण, इहो को नंढो कमु कोन्हे, वॾो कमु आहे। त हुनखे शाह साहिबु हिकिड़ी पंहिंजी जेका तख़लीक़ कई आहे त खारे खेड़ा जी ज़मीनूं माण्हू खेड़े थो, हुन समुंड खे जेको खेड़ण जो जंहिं वटि अज़म हुजे, जेको अहिड़ो माण्हू हुजे जेको एॾी जिदोजहद हुजे जो हू चवे, शाह साहिबु चवनि पिया खारे खेड़ा मथे मिठे मोटिया। जेके समुंडनि खे बि उजागण जे लाइ वेंदा आहिनि त पोइ समुंड उन्हनि जे लाइ खारा कोन्हनि, पोइ समुंड बि उन्हनि जे लाइ मिठा थियो था वञनि। शाह साहिबु फरमाइनि था सौदो कनि न सोन जो वॾा विहा, सौदो कनि न सोन जो वॾा विहा, मोती जे महिराण जा तिन जा सामा। त हीअ माण्हू जेके आहिनि, जेके समुंडनि में हलनि था, माना जेके तमामु घणा अहम तरीन कमु करण जी जिन जी नियत हूंदी आहे, जेके हुननि जी कोशिशूं हूंदियूं आहिनि, त हू हिकिड़ा ट्रेडिशनल तिजारत करण वारा सोन जा ताजिर कोन्हनि, बल्कि हू समुंड जे अंदरि वञनि था ऐं वञी करे समुंड जा जेके मोती आहिनि उन्हनि खे वञी हासिलु कनि था। अच्छा, हिकिड़ो ॿियो शेर पंहिंजे अॼु जे नौजवान जे लाइ, त अॼु जो नौजवान जेको तव्हां घणो जल्दी थकी थो पए, ॿ ॾींहं महिनत करे थो पोइ थकियो थो पए, हुननि जे लाइ शाह साहिब जो हिकिड़ो शेर आहे, हितां खणी होत, हितां खणी होत जिन रखियो से रसिया। हाणे जो मतिलबु छा थियो, त जेको चुरंदो, जेको हलंदो, उहो उनखे सभु उनजो मक़सदु पूरो थींदो। सो असांजा नौजवान जेके आहिनि ॾाढा थकी था पवनि ऐं पोइ हिमत हारे था वियनि त यार छा करियूं, हालात साज़गार कोन्हे, असां वटि पैसो कोन्हे। हिमत न हारणु घुरिजे। शाह साहिब जी सॼी शाइरी जो जेको क्रक्स आहे उहो इहो आहे। अच्छा, जेको पोइ इहे एतिरी महिनत करे थो त पोइ हुनखे टे शयूं हासिलु थियनि थियूं। शाह साहिबु चवनि था, हितां खणी होत जिन रखियो से रसिया, साजन सूं सुर्त वेखाई वेझो घणो। त साजन, साजन मां मुराद जेको न महबूब, साजन मां मुराद इहा त तव्हांजो जेको मक़सदु आहे उहो तव्हां अचीव करे वेंदा जॾहिं तव्हांजी एतिरी स्ट्रगल हूंदी, अणखुट स्ट्रगल हूंदी। सूं माना तव्हां कंहिं शइ जी इत्मिनान जी हद ताईं तव्हांखे मक़सदु उहो हासिलु थिए पियो। सुर्त माना कॉन्शियस आहे, शऊर आहे। त इहे सभु शयूं कीअं हासिलु, कॾहिं हासिलु थी वेंदी जॾहिं तव्हां एतिरी घणी हिमत वारा हूंदा। चवनि था त साजन सूं सुर्त वेखाई वेझो घणो, विख खणण जी देरि रुॻो। जेके अहिड़े आज़म वारा माण्हू हूंदा आहिनि उहो त विख खणनि ई हुननि जे लाइ इहे शयूं हासिलु थियनि थियूं। अच्छा, हाणे शाह साहिबु जी किरदारनि ते पाण जेकर गौर करियूं त सुहिणी खे छा मिहार मिलियो, न मिलियो। सुहिणी जे अॻियां छा हो, वॾो समुंड हो, समुंड में जाम वॾी जीवत आहे, समुंड केतिरो गहरो आहे, छा आहे, सभु शयूं आहिनि, तॾहिं बि सुहिणी जेका आहे सा करे थी। अच्छा, हुन खां पोइ ससुई केच मकरान जा सफ़र जेके आहिनि सवला त कोन, पर छा मायूस थिए थी, मायूस कोन थी थिए, हालांकि हुनखे पुनू कोन थो मिले पर मायूस कोन पई थिए।
अच्छा, शाह साहब जा जेके किरदार आहिनि जीअं सामी आहिनि, जोगी आहिनि, छा उहे मायूस आहिनि? मायूस कोन आहिनि। त अॼु जे नौजवाननि जे लाइ बि शाह साहब जी शाइरी में इहो ई गिरक्स आहे त का बि नाकामी कोन्हे का। कॾहिं न कॾहिं ज़रूरु कामयाबी मिलंदी, कॾहिं मायूस कोन्हे थियणो, बसि हलंदो रहणो आहे। बहादुर आहिनि शाह साहब जा जेके किरदार आहिनि उहे तमामु घणा बहादुर आहिनि। इहा बहादुरी शाह साहब जे किरदारनि खे कंहिं सेखारी? छा सुहिणी जूं भेणूं हुयूं, ससुई जूं भेणूं हुयूं जिन उनखे ॾिठो हुयो, नूरी जाम तमाची में तमाची जाम पहिरीं त जाम सारा जाम बादशाह गुज़री चुका, पर छा उहे उन्हनि मां को अहिड़ो हो जिन पंहिंजे महबूब जे लाइ तख़्तु छॾियो हुजे, ताज छॾियो हुजे? त हीअ माण्हू तमामु घणो बहादुर, शाह साहब हिकिड़ा बहादुर जेके आहिनि से कैरेक्टर किरदार जेके आहिनि से हुननि दास्तान जेका आहे शाह साहब कई आहे, दास्तान गोई कई आहे। अच्छा जी, तनक़ीदी सोच आहे। शाह साहब खे पाण इन करे जीनियस था चऊं त शाह साहब पंहिंजे ज़माने खां अॻियां जी ॻाल्हि पिया कनि। शाह साहब इन ज़माने पंहिंजे ज़माने बल्कि जेको ज़मानो ईंदो, शाह साहब चई रहिया आहिनि त सतही सोच खां निकिरो ॿाहिरि। जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो पियो वञे, तव्हांखे किताबुनि में जेको तव्हांखे पेश कयो पियो त सवाल करियो। तव्हां पंहिंजी लॉजिक खे इस्तेमालु करियो, तव्हां हिकिड़ो तनक़ीदी तव्हांजो हिकिड़ो ज़हन हुजणु घुरिजे। शाह साहब फरमाईंदा त हुएं त वेझनि वटि तूं कीअं जीए जॾो थिए, त तूं वेझनि वटि वएं, वेझनि माना तबीब, हिते तबीब सिंबॉलिकल आहे। त चवण जो मक़सदु इहो ई आहे त शाह साहब जी जेका शाइरी जेको आख़िरी क्रक्स आहे उहा आहे रिकंस्ट्रक्शन ऑफ पर्सनैलिटी। तव्हां पंहिंजे पाण खे ॿीहर ठाहियो, जेके तव्हांजे मतिलबु सोचो गौर करियो तव्हां छाजे लाइ पैदा थिया आहियो। अॼु जे नौजवान खे शाह साहब इहो ई चई रहिया आहिनि त तव्हां पंहिंजे पाण खे ॿीहर ठाहियो, ऐं ॾिसो गौर करियो। वया जे अमीक ॾे, वया जे अमीक ॾे मुंहुं का ॾेई। अमीक माना समुंड जी तह में विया हुआ। जेके माण्हू समुंड जी तह ताईं वञण जा जेके हौसलो रखी पिया रहनि, मुंहुं का ॾेई माना हिकिड़ो गिलास खणी करे, हिकिड़ो शीशो आरसी खणी करे वञनि पिया। तिन सिपूं सूझे कटियूं, तिन सिपूं सूझे कटियूं। सिपूं माना जेके समुंड जो जेको ख़ज़ानो आहे उनखे सूझे ॼाणी सम्झी करे चूंडे करे उहे कटियूं। पातारा पीहे पसंदा सुपरी अमन अखड़ियुनि सी। सो हिन शइ ते पाण पंहिंजी इहो वीडियो ख़तमु कंदासीं त शाह साहब जी शाइरी जेका आहे, जेका अॼु जे दौर जे लाइ शाह साहब जो जेको कलाम आहे, उहो इहो ई आहे अॼु जे नौजवान जे लाइ त हिमत नाहे हारणी। ऐं हर दौर जा मसइला हूंदा आहिनि, परेशानियूं हूंदियूं आहिनि। शाह साहब जे किरदारनि ते माण्हू खे गौर करणु घुरिजे, ऐं उन्हनि किरदारनि में पाण ॾिसंदासीं त किथे बि मायूसी कोन्हे, जिदोजहद आहे, मुसलसल जिदोजहद आहे। कामयाबी आहे कॾहिं कोन्हे कामयाबी, पर बहरहाल अॻियां वधिणो आहे ऐं उन जे लाइ इश्क हुजणु ज़रूरी आहे, उन जे लाइ बहादुरी हुजणु ज़रूरी आहे। शाह साहब खे जॾहिं माण्हू पढ़े थो त इश्क अचे थो, बहादुरी अचे थी, सभु शयूं अचनि थियूं। शाह साहब सूफ़ी तसवुफ़ जा शाइर आहिनि, अलाह जो इश्क अचे थो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। त हीअ सभु ॻाल्हियूं शाह साहब जे कलाम में। अलाह ताला असांखे जेको सो शाह साहब जे बारे में अञा वधीक तहक़ीक़ करण जी तौफ़ीक़ अता करे। तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजी जेका हीअ वीडियो या इन खां पहिरीं वारी शाह लतीफ़ जे बारे में वीडियो अगरि इंफॉर्मेटिव लॻी हुजे या सुठी लॻी हुजे त जेको तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कयो था, ॿियनि जे लाइ बि पसंदि कयो, मतिलबु ॿियनि खे बि शेयर करियो, ऐं गॾो गॾु सब्सक्राइब करे वठो। इहा थोरी सी लालच आहे असांखे, त तव्हां सब्सक्राइब कंदो। अंटिल नेक्स्ट, अस्सलाम वालेकुम, पाकिस्तान ज़िंदाबाद।